नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त मां अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त हीउ यूनियन काउंसिल महर वॾा आहे, तालको बाकराणी आहे। अॻूणे घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल जो हीउ तब्क़ो आहे। ॾिसूं पिया त हिन वक़्तु बोर्ड जा मुतासिरीन जो जेको फर्स्ट टेन्योर आहे, हीउ जेको आख़िरी टेन्योर आहे, हिन वक़्तु वबाई बीमारियुनि जनम वरितो आहे, जंहिंमें गेस्ट्रो, मलेरिया, ख़ासि करे टाइफाइड जेको आहे त तमामु ॻोठाणनि खे जेको आहे त वर चाढ़े छॾियो आहे। हिन वक़्तु दरगाह सैद जुमन शाह बुखारी ते मेडिकल कैंप आहे। डॉक्टर हज़रात जेके आहिनि पंहिंजी सर अंजाम ख़िदमतूं ॾेई रहिया आहिनि। सैद सिकंदर अली शाह बुखारी जे तरफ़ां हीअ कैंप आहे यूनियन काउंसिल महर वॾा में। नाज़रीन ॾिसो पिया त हिन वक़्तु असां सां गॾु आहे, हुनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवांजे ॾाढो ज़रूरु शेयर कंदासीं। हीउ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जियालो बि आहे ऐं ख़ासि करे हिन यूसी में तमामु हिन जो सुठो किरदारु रहियो आहे। मीर दोस्त लोर्स जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवांजे ॾाढो ज़रूरु शेयर कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हांजी महिरबानी। जीअं बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो त पहिरीं यूनियन काउंसिल में पार्टी कालेज सां हुआसीं, काफ़ी टाइम में हूंदासीं, अॼु बि गॾु आहियूं। काफ़ी जेको आहे सो कमु पार्टी कयो आहे ऐं काफ़ी कमु रहियल आहे, ईअं न 100% परफेक्ट जेको आहे असां करे चुका आहियूं। इहा शइ कोन्हे, सियाल साहब बि महिरबानी आहे, हुनजी काफ़ी महिरबानी आहे, खान जी ॾाढी कोशिशि आहे, संजय भाउ शाहरुख साहब जी ॾाढी कोशिशि आहे असांजी यूनियन काउंसिल महर वॾा में ख़ासि करे मूंसां गॾु काफ़ी दफ़ा विज़िट कयो अथऊं। ऐं साईं सिकंदर अली शाह पंहिंजे तरफ़ां काफ़ी पंहिंजनि दोस्तनि खां, पंहिंजनि काफ़ी जेको आहे हमदर्दनि खां, डॉक्टरनि खां ऐं ॿियनि मुहाज़नि ते काफ़ी टेंट्स वग़ैरह ॾिना आहिनि, पार्टी ॾिना आहिनि। सियाल साहबनि जी महिरबानी हद खां वधीक आहिनि। सो असुल ॻाल्हि इहा त हिनमहिल अहिड़ो पूरा आहिनि, ईअं न त असां हिनमहिल कमु पूरो करे चुका आहियूं। असां को बि घणी खोट आहे, मेडिसन वग़ैरह जी घणी खोट आहे, मलेरिया, गैस्ट्रो वग़ैरह दायरा असां वटि तमामु घणी बीमारी फैलिजी वई आहे। हिनमहिल बि ज़मीनुनि असांजनि में 3-3, 4-4 फुट पाणी मौजूदु आहिनि। घर तक़रीबन जेको आहे सो असांजे इलाइक़े जा 80% घर माण्हुनि जा किरियल आहिनि। काफ़ी टेंट्स ॾेई चुका आहियूं, काफ़ी अञा रहियल आहिनि, इनशाला हुन ताईं बि पुॼंदासीं ऐं पार्टी क़ाइदनि ते अर्ज़ु रखंदासीं। घणी महिरबानी पहिरियां बि थी आहे, हाणे बि इनशाला उहो असां ते महिरबानी कंदा। जेको आहे असां काफ़ी कोशिशुनि में आहियूं ऐं इनशाला कोशिशि असांजी जारी रहंदी। सही सिकंदर साहब बि असां सां गॾु आहे, उन महिरबानी बि आहे, वॾो भाउ बि आहे, उन काफ़ी असां सां महिरबानी कयूं, उन्होंने पंहिंजे तरफ़ां बि, दोस्तनि जे तरफ़ां बि, सियाल साहबनि बि काफ़ी महिरबानी कई आहे। तारिक ख़ान ख़ुशूसन असां ते काफ़ी टेंट्स 200 टेंट्स असांजे यूनियन काउंसिल में ॾिना अथई ऐं राशन वग़ैरह बि ॾिना अथई ऐं काफ़ी दोस्तनि जी डिमांड अञा वधीक आहे। इनशाला उन ते बि असां पूरो लहंदासीं ऐं जेको हाल वाल हूंदो ॿाहिरनि खे ज़रूरु शेयर कंदा रहंदासीं। जेको हाल वाल आहे त असां हाज़िर आहियूं। नाज़रीन पीपी अॻवान जी जेका ॻाल्हि ॿोल हुई, मीर दोस्त लोअर साहब जी जेका ॻाल्हि ॿोल हुई उहा सिंध मुंज वारा न्यूज़ टीवी में जेका त ॻाल्हि ॿोल थी आहे। मेडिकल कैंप जे हवाले सां ही जेका मेडिकल कैंप आहे सैद जुमन शाह बुखारी जी दरगाह ते जारी सारी आहे। तमामु यूसिन जा जेके ॻोठ आहिनि उहे जेके से मेडिसन जे हवाले सां उन्हनि जो चेक वग़ैरह हले पियो ऐं मेडिसन हुननि खे जेका असां फ्री ॾिनी पई वञे। ऐं हिन वक़्तु ॾिसूं पिया त नाज़रीन यूनियन काउंसिल हीअ जेका महर वॾा आहे, तमामु जेको आहे त हितां जो जेको फ़सुलु आहे, ज़रे फ़सुलु बिल्कुलु तबाह आहे, 95% घर तबाह आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त हीअ अॻवाननि जेको आहे त मैसेज बि डिलीवर कयो आहे सिंध मुंज मां न्यूज़ टीवी में सिकंदर शाह बुखारी ऐं ख़ासि करे जेको आहे त मीर दोस्त लोअर जो जेको आहे त मैसेज डिलीवर कयो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत खां मुतालबो कयो आहे त इलाइक़े जे अंदरि यूसी जे अंदरि तमामु वॾी खोट आहे। हिन वक़्तु असां ख़िदमत कई आहे, पर अञा जेको आहे त माण्हुनि जी जेका सर्वे आहे, सर्वे में ॾिसूं पिया त अञा ताईं उहे शयूं असां मुहैया न करे सघिया आहियूं ऐं उन जे हवाले सां जेको आहे त असांखे अञा बि सहूलियत ॾिनी वञे। ऐं अॻूणे घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल जो नाज़रीन मुदहिन दौरान हीउ तब्क़ो आहे। हिन वक़्तु यूनियन काउंसिल महर वॾा खे जेको आहे त जेका सहूलियत ॾिसूं पिया त उहा अणपूरी आहे। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं ख़ासि करे बिलाल साहब जो हीउ इलाइक़ो आहे ऐं उन्हनि खे घुरिजे त हिन इलाइक़े खे मेरिट जे बुनियाद ते सर्वे करे हितां जे ॻोठाणे खे सहूलियत ॾेई करे जेको आहे त उनजा मसइला तरजीह बुनियाद ते हल कया आहिनि। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।